नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ जो CMO किंगरी शफ़ीक अहमद भुट्टो जे अचण सां शहर मुकम्मल गंदगी जो वर चढ़ी वियो। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल शहर वारा सख़्त परेशान आहिनि। कानून लागू कंदड़ इदारनि नोटिस वठी शहरनि खे आज़ाब खां बचाए वञे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। पीर जो ॻोठ में म्यूनिसिपल कमेटी में CMO किंगरी असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर जे मुक़रर खां पोइ पीर ॻोठ शहरनि जो साहु मुठ में अची वियो आहे। पीर जे ॻोठ जे पब्लिक पार्क जे साम्हूं गंदगियुनि जा ढेर लॻाया विया आहिनि। हीअ गंद कंहिं महफ़ूज़ जॻह ते उछलण खां बजाए पीर जो ॻोठ पब्लिक पार्क जे साम्हूं उछलियो पियो वञे। हिन गंद में मुअल जानवर नालियुनि जो कचिरो शामिल आहे ऐं हिन खे हिते बाहि ॾेई साड़ियो पियो वञे, जंहिंजे करे हिते पार्क ते आयल माण्हू ऐं वॉक कंदड़ ऐं कैंटीन ते आयल माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पवे थो। गंद सड़ण खां पोइ आलूदगी फैलिजे थी ऐं आसपास में बीमारियां फैलिजण जो बि ख़तरो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे DC साहब नोटिस वठी इन नाअहल एडमिनिस्टर ऐं CMO खे हटाए शहरनि खे बीमारी खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ास के लिए अवामी न्यूज़ HT पीर जो ॻोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।